कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये दुनिया चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। जी नाज़रीन, जी 12 रबीउल अव्वल जे मौके ते पूरी दुनिया समेत ये पाकिस्तान में जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्रोग्राम रखिया विया आहिनि। इन्ही सिलसिले में कंदकोट में भी जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनेकाद कयो वियो आहे, जेको अमड़ आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे लाल सरकार दो आलम नबी आख़िर ज़मान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के भेटा पेश करण जे लाइ 12 रबीउल अव्वल जी पुरमुसरत मौके ते जेको आहे सो कंदकोट समेत गुलशेर मोहल्ला, ईदगाह मोहल्ला, मिर्ज़ापुर मोहल्ला ऐं गोली मार समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, मुख़्तलिफ़ ॻोठनि मां, कुंड कुर्च मां आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसीर तादाद में इन रैलीअ में शिरकत करे आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इज़हार मोहब्बत करे जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत व एहतराम सां मल्हाई वई। रैलीअ में नौजवाननि समेत नंढनि ऐं बुज़ुर्गनि रैलीअ में शामिल थी करे आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार करे दुनिया के इहो पैगाम ॾिनो आहे त असीं मुसलमान पुरअमन आहियूं ऐं असीं मुसलमान हक़ाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ऐं आख़िर ज़मान सां केतिरी मोहब्बत कंदा आहियूं। गौसपुर शहर में दाख़िल थींदे ई गौसपुर जे शहरनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन्हनि भी जेको आहे सो आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण जो पंहिंजो तरीक़ो जेको आहे सो पेश करे सभिनी खे हैरान करे छॾियो। रैलीअ में मौजूद नौजवान ॿारनि समेत नंढनि वॾनि पोढ़नि जी ज़बान ते इहो ई विर्द हुयो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। सरकार की आमद मरहबा, सरदार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, दाता की आमद मरहबा। बनाई क्या खुदा ने प्यारी सूरत मोहम्मद की, बनाई क्या खुदा ने प्यारी सूरत मोहम्मद की, हुए आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। कमाल हुस्न यूसुफ पर फ़कत आशिक ज़ुलेखा थी, कमाल हुस्न यूसुफ पर फ़कत आशिक ज़ुलेखा थी, खुदा खुद जिस पे आशिक है वो सूरत है मोहम्मद। कैमरामैन टीम सां गॾु इशफाक बंगवार, सोच टीवी, कंदकोट। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।